अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। सफ़न सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाखा दौलतपुर जे नए बॉडी जे सदर जाम जावेद उनर ऐं उन जी पूरी टीम हायर सेकेंडरी स्कूल दौलतपुर ऐं गर्ल्स हाई स्कूल दौलतपुर जे फर्नीचर जी खोट खे मद्देनज़र रखंदे स्कूल जे शागिर्द ऐं शागिर्दनि लाइ डेस्क मुहैया कयूं। सिगा शाख दौलतपुर जे सदर जाम जावेद उनर पंहिंजा वीचार वंडींदे चयो त इंशाअल्लाह पंहिंजे सिगा जी टीम सां गॾु ॿियनि स्कूलनि में जिथे फर्नीचर जी खोट आहे पंहिंजूं ज़ाती कोशिशूं वठी उन्हनि स्कूलनि में फर्नीचर ॾींदासीं। असीं पंहिंजी टीम सां गॾु जोश ऐं जज़्बे सां आम माण्हुनि जी भलाईअ लाइ कमु कंदासीं त जीअं मिस्किन माण्हुनि ऐं उन्हनि जी औलाद खे बुनियादी सहूलियतूं ॾेई सघूं। असीं सिहत ऐं तइलीम ते वधीक कमु कंदासीं। वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।